रणबीर कपूर जी नई ईंदड़ फिल्म एनिमल जो पहिरियों लुक जारी कयो वियो आहे, जॾहिं त सोशल मीडिया ते हिन खे ॾखिण भारत जी मक़बूल फिल्म KGF जी कापी करार ॾिनो पियो वञे। नए साल जे मौक़े ते बॉलीवुड सुपरस्टार रणबीर कपूर जी नई फिल्म एनिमल जी पहिरीं झलक जारी कई वई आहे। एनिमल 11 अगस्त 2023 ते सिनेमाघरनि जी ज़ीनत बणिजंदी ऐं हिन खे 5 ॿोलियुनि में रिलीज़ कयो वेंदो। फिल्म में रणबीर कपूर खां सवाइ अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ति डिमरी भी अहम किरदार अदा कंदा। फिल्म डायरेक्टर रणदीप रेड्डी तरफ़ां शेयर कयल पोस्टर में रणबीर कपूर पुरतशद्दुद अंदाज़ में नज़र अची रहियो आहे। फिल्म ठाहींदड़ इदारे पंहिंजे ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट तां एनिमल जो पोस्टर जारी कंदे लिखियो त 2023 में तयार थी वञो, ही जानवरनि जो साल आहे। फिल्म में मरकज़ी किरदार निभाईंदड़ अदाकारा रश्मिका भी पंहिंजे इंस्टाग्राम हैंडल ते फिल्म जो पोस्टर शेयर कयो। हुन लिखियो त जानवर जी पहिरीं शिकिल साम्हूं अची वई आहे। फिल्म जो हिस्सो ठहण ते पुरजोश आहियां। पोस्टर शेयर थींदे ई सोशल मीडिया ते फिल्म जे हवाले सां अंदाज़ा लॻाइण ऐं तबसरा करण जो सिलसिलो जारी आहे। कुझु माण्हू पोस्टर ॾिसी रणबीर जी तारीफ़ करे रहिया आहिनि त कुझु वरी इहो लिखी रहिया आहिनि त अवां सभु किरदार अल्लू अर्जुन जहिड़ा ठाहिण जी कोशिश छो पिया करियो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk